गंढेरी एक आम मेवो आहे जेको सियारे सावण हर मौसम में मिले थो, पर अॼुकल्ह बाज़ारुनि में जाम आहे। जॾहिं त हिन मेवे जा कुछ ख़ास फ़ाइदा बि आहिनि। गंढेरी जीअं त कमंद मां ठहे थी, इन लाइ हिन में कमंद जूं सभु ख़ासियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि। गंढेरी में पोटाशियम, कैल्शियम, मैग्नीशियम, आयरन, ज़िंक, शुगर ऐं ॿिया एंटीऑक्सीडेंट्स मौजूदु हूंदा आहिनि। गंढेरी में कुदरती तौर ते ग्लूकोज़ मौजूदु हूंदो आहे जेको शुगर जी खोट खे ख़तमु करे जिस्म खे ताक़त ॾिए थो। यरकान जे मरीज़नि खे डॉक्टर बि गंढेरी चूसण जी सलाह ॾींदा आहिनि। गंढेरी में मौजूदु सोक्रोस नाले खंड जो क़िस्म जिस्मानी ज़ख़्मनि खे कुदरती तौर ते ख़तमु करे थो ऐं मुदाफ़ियती निज़ाम बि मज़बूत बणाए थो। गंढेरी में अलकवी नाले जुज़ कैंसर खां बचाए थो ऐं आयरन जो मिक़दार ताज़ी रत ठाहिण में मदद करे थो। गंढेरी में कैल्शियम ऐं फास्फोरस हॾियूं मज़बूत बणाइनि था ऐं हिन खे चूसण सां ॾंद बि मज़बूत थियनि था। जॾहिं त कमज़ोर ॾंदनि वारा माण्हू गंढेरी चूसण बदिरां इन जो रस पीअनि। गंढेरी गुर्दे, जिगर ऐं मसाने जी सफ़ाई लाइ बहितरीन आहे। ही जिगर जी गर्मी ख़त्म करे थी ऐं हथ पेर सड़ण खां बचाए थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk